मोरो में दरगाह मलकानी शरीफ पारां सिंध के नाले वाले सूफ़ी शायर मुहक़क़ लेखक ओलियाई दरगाह मलकानी शरीफ जे ॻोड़े गादी नशीन मखतूम अहमद मुजतबा ग़ालिब मलकानी जी 13हों उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। दरगाह मलकानी शरीफ के सजादा नशीन मखतूम साहिद अली मलकानी की सदारत में मस्जिद नूर मुजतबा में उर्स मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ दरगाहुनि जे गादी नशीननि, आलमनि, मौलवियनि, हाफ़िज़नि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, सियासी, समाजी, इल्मी, अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं मुरीदनि परे अंग में शिरकत कई। उन मौके ते दरगाह मलकानी शरीफ के सजादा नशीन मखतूम ज़ाहिद अली मलकानी, दरगाह वेहड़ शरीफ के अल्लामा खलील अहमद जान अशरफी, आगा फ़कीर मोहम्मद जान नक्शबंदी अशरफी, पाकिस्तान मशाइख इत्तेहाद काउंसिल सिंध के सदर शफीक अहमद अशरफी, मुफ्ती अली नवाज कासमी शिरकत कई। मोहम्मद मारूफ अशरफी, मौलवी मोहम्मद यूसुफ डायरी, अल्ताफ मलकानी, आफ्ताब अहमद मलकानी, सरफराज मलकानी, जवाद अली मलकानी, साकिब मलकानी, फरहान मलकानी, मौलवी पीर बख्श सोलंगी, अख्तर लगारी ऐं ॿियनि बि शिरकत कई। अल्लामा खलील अहमद जान अशरफी ख़ुसूसी ख़िताब कयो। बाद में मुक़ररनि तक़रीरूं कंदे चयो त मखतूम अहमद मुजतबा ग़ालिब मलकानी वक़्त जो ओलिया हो, हक़ीक़ी सूफ़ीज़म जे पैगाम खे आम कयो। हुन हमेशह अमन मोहब्बत ऐं प्यार जो दर्स ॾिनो ऐं हक़ीक़ी रंग में रंगियल हो। हुन चयो त हुननि जी शाइरी इंसानियत, दर्दनि, मर्ज़नि, ज़ुल्म, ॾाढ जे ख़ात्मे जो ज़रियो आहे। जॾहिं फ़नकार नात ख़्वान साईं जी शाइरी पढ़ंदा ऐं ॻाईंदा आहिनि तॾहिं माण्हुनि में उत्साह पैदा थींदो आहे ऐं सख़्तो तारी थी वेंदो आहे। मशहूर नात ख़्वाननि मोहम्मद मारूफ अशरफी, फ़कीर आबिद अली बराणी, फ़कीर अली असगर ब्रह्माणी, फ़कीर ग़ुलाम असगर तहीन, सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा, ख़ादिम फ़कीर, सूफ़ी अलावा रायो सोलंगी, प्यार अली अबड़ो ऐं ॿियनि शाइरी ऐं नातूं पढ़ी दाद हासिल कयो। उन खां अॻु मखतूम ज़ाहिद अली मलकानी जी अॻवाणी में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि मखतूम अहमद मुजतबा ग़ालिब मलकानी जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी।